अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो इंसान जे जिस्म में हिकिड़ो रत जो निज़ाम आहे, उन में वेन्स ऐं आर्टरीज़ आहिनि। त वेस्कुलर सर्जरी छा आहे, या वेन्स या आर्टरीज़ जूं जेके रत खणी अचण वारो सिरिश्तो उन जूं कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। त असां वेस्कुलर सर्जरी ते ॻाल्हाईंदासीं त आर्टरी में जेकॾहिं बीमारियूं आहिनि त उनजो इलाजु कीअं थी सघे थो, जेकॾहिं वेन्स में बीमारी त उनजो कीअं थी सघे थो, इहे पाण में मिली वञनि त कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघनि थियूं, उन बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं। छो त इहो थोरो मुश्किल टॉपिक इन करे आहे त आम माण्हुनि खे हिन बारे में ॼाण कोन्हे। जॾहिं माण्हू को बीमार थींदो बसि बीमार थींदो, डॉक्टर ई हिन ॻाल्हि खे सम्झी सघनि था। त असां तव्हांखे वेस्कुलर सर्जरी या वेसल्स जी जेके बीमारियूं उन बाबति ॼाण ॾींदासीं। इन सिलसिले में अॼु मूं सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर नजमुद्दीन राजपर, जेके पाण वेस्कुलर सर्जन आहिनि जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर कराची में। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त इहे आर्टरीज़ जूं या वेन जूं बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उनखे सुञाणे कीअं सघिजे थो, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, जदीद साइंसी दौर में छा इहे जेके आर्टरीज़ ऐं वेन जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खां असां पाण खे बचाए बि सघूं था, इलाज करे नॉर्मल ज़िंदगी ॾे वञी सघूं था। त डॉक्टर नजमुद्दीन राजपर असां सां गॾु आया, छो त हुन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां हिते असां डॉक्टर साहब हूअं त आम बीमारियूं, तव्हां जनरल सर्जन बि आहियो, वेस्कुलर सर्जन हिकिड़ो टॉपिक आहे असांजो जीअं सिरिश्ता निज़ाम आहिनि, असांजे खाइण पीअण जो हिकिड़ो निज़ाम आहे, असांजो रत जो हिकिड़ो निज़ाम आहे, नर्वस सिस्टम आहे, त हीअ बि हिकिड़ो आहे। हिन में आर्टरीज़ आहिनि, वेन्स आहिनि, हिकिड़ो रत खणी ईंदियूं आहिनि, हिकिड़ो रत खणी वेंदियूं आहिनि। त इहा वेस्कुलर सर्जरी आहे छा, थोरो आम माण्हुनि खे सम्झायो। जी बिल्कुलु सर, मां कोशिशि कंदुमि त इन तरीक़े सां सम्झायां जीअं हर माण्हू हिन ॻाल्हि खे सम्झी सघे। जेका दिलि आहे उन मां ब्लड सॼे जिस्म में पुॼणो आहे, छाकाणि त ऑक्सीजन खे हर सेल ताईं पुॼणो आहे। उन ऑक्सीजन खे कैरी करण लाइ दिलि मां कुझु नसूं निकिरंदियूं आहिनि, जेके पूरे जिस्म में ऑक्सीजन वारो ब्लड खणी वेंदियूं आहिनि, उनखे आर्टरीज़ चइबो आहे। ऐं उहे जेकॾहिं फैलायूं वञनि त उहे सम्झो किलोमीटर्स में आहिनि, एॾो ॼार विछियल आहे। ऐं उहो ई ब्लड वरी जॾहिं ऑक्सीजन पंहिंजी डिलीवर कंदो आहे ऐं वापसि ईंदो आहे, उहो ब्लड वरी दिलि ताईं पुॼणो हूंदो आहे जीअं उन में ऑक्सीजन कैरी थिए। त उन पाथवे खे वेन्स चइबो आहे, जेके ब्लड खे रिटर्न कनि हार्ट ॾे, उनखे वेन्स चइबो आहे। हाणे आर्टरीज़ ऐं वेन्स जो मिलाए करे जेकी बीमारियूं थियनि थियूं, चाहे उहो ट्रामा आहे, उनजी ब्लॉकेज आहे, उनजे फाटी वञणु आहे, उनखे जेको आहे वेस्कुलर सर्जन डील कंदो आहे। सवाइ हार्ट जी आर्टरीज़ ऐं ब्रेन जे जेके अंदरि आर्टरीज़ आहिनि उनजे, हार्ट जी आर्टरीज़ खे कार्डिक सर्जन डील करे थो, ऐं ब्रेन जे अंदरि जेको आहे न्यूरो सर्जन। बाक़ी जेके ब्रेन ॾे सप्लाई खणी वञनि थियूं, मेजर वेसिस जेके कैरोटिड आहिनि, उनखे वेस्कुलर सर्जन ट्रीट कनि था। अच्छा, कहिड़े क़िस्म जूं बीमारियूं आर्टरीज़ में या वेन में या ॿिन्ही में गॾियल थिए थी या अलॻि अलॻि थी सघे थी? हा सर, तव्हांजो सुवालु बहितरीनु आहे। बेसिकली जेको वेस्कुलर सर्जरी आहे न, हिकु अहिड़ी फील्ड आहे जेका ॿी मुआबारी जंग में वजूद में आई, छाकाणि त बम ब्लास्ट, गन शॉट ऐं उनजे करे काफ़ी माण्हुनि जूं नसूं डैमेज थियूं ऐं ब्लीडिंग कंट्रोल न थियण जे करे पेशेंट काफ़ी एक्सपायर थी विया या काफ़ी माज़ूर थी विया, जंगूं ॿाहूं जूं कटिजी वियूं। त असांजो जेको वेस्कुलर सर्जरी जो घणो रोल आहे उहो एमरजेंसी सर्जरी में आहे। पाकिस्तान में बि हालात अहिड़ा ई आहिनि, छाकाणि त हिते ट्रैफ़िक जे रूल्स खे फॉलो नथो कयो वञे, आए ॾींहुं बम ब्लास्ट झगड़ा आहिनि, त ट्रामा तमामु घणो आहे, जंहिंमें जीअं एक्सीडेंट थियनि था। जीअं बाइक वारो लॻी वियो, उनजो किथे टकराव थी वियो, गोॾे जी हॾी बि टुटी पई ऐं उन सां नस बि टुटी पई। उन नस खे अगरि टाइमली असां ट्रीट न कयूं त उहा जंग कटणी पवंदी। त मेजर रोल जेको वेस्कुलर सर्जरी जो आहे उहो ट्रामा में आहे। त हिकु त ट्रामा वारो, पोइ उनखां पोइ इलेक्टिव। तव्हांजो सुवालु बेसिकली इहो हुयो त नसुनि जो आर्टरी जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं वेन्स जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। हिकिड़ो त थियो ट्रामा या एक्सीडेंट, माना हादसाती बीमारी, ॿियूं छा के बीमारियूं थी सघनि थियूं? बिल्कुलु बीमारियूं थी सघनि थियूं। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त हर उज़वे खे बीमारी त हर उज़वे जे हर सेल जी थी सघे थी। हर उज़वे खे खून जी सप्लाई खपे। हा बिल्कुलु खपे। ऐं उहा खून जी सप्लाई कंहिं नस जे ज़रिए वञे थी। सही। अगरि उन नस में प्रॉब्लम थिए थो त उनजी खून जी सप्लाई मुतासिर थींदी ऐं उहो ऑर्गन ख़राबु थींदो, उन करे इन जूं बीमारियूं थियनि थियूं। जीअं मां तव्हांखे कुझु मिसाल ॾींदुमि तव्हां लाइ ईज़ी थी वञे। ब्रेन ॾे ॿ कैरोटिड वेसिस वेंदियूं आहिनि, मेजर वेसिस वेंदियूं आहिनि। हाणे इन कैरोटिड वेसिस में टेंडेंसी आहे त इहे आहिस्ते आहिस्ते सुकिड़िजण लॻनि या बंदि थियणु लॻनि। अगरि इहे बंदि थी वञनि त उनजे करे फालिज थी सघे थो। उनखां अलावा ॿांह ॾे जेके वेसिस वञनि थियूं, सबक्लियर आर्टरी आहे, ब्रेकियल आर्टरी आहे, इन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं थी सघनि थियूं।
आर्टरी अंदरों ब्लॉक थियणु शुरू थिए जंहिंखे एथरोस्क्लेरोसिस चइबो आहे। ॿाहिरों का कंप्रेशन अची वञे आर्टरी ते ब्लॉक थिए या उहा फुलजणु लॻे बलून वांगुरु जंहिंखे असां एन्यूरिज्म चवंदा आहियूं। इन्हनि टिनी सूरतुनि में हीअ बांह मुतासिर थी सघे थी। त इहे मेजर इहे बीमारियूं आहिनि पेरनि में बि ईअं थी सघे थो, जंगनि में थी सघे थो। हा, सिस्टम वाइज़ ईंदासीं। उन खां पोइ जीअं ई मेन नस तव्हांजी गुज़रे थी सीने मां ऐं पेट मां, त उहा मुख़्तलिफ़ आर्गन खे पंहिंजी नसूं ॾींदी वञे थी, ब्लड सप्लाई थी। जीअं लिवर ॾे तव्हांजी आर्टरी वेंदी आहे, उनजो प्रॉब्लम थी सघे थो, उन में एन्यूरिज्म ब्लॉकेज थी सघे थी। उन खां पोइ तव्हांजी किडनीज़ ॾे रीनल आर्टरीज़ वेंदियूं आहिनि, उन्हनि जी ब्लॉकेज थी सघे थी। जंगुनि में त तमामु कॉमन आहे, छाकाणि त जंगुनि में सभिनी खां वधीक एथरोस्क्लेरोसिस ऐं डीप वेन थ्रोम्बोसिस वग़ैरह बि इन करे थींदो आहे। हा सर, हींअर पाण ॻाल्हायूं पिया आर्टरीज़ ते। जंगुनि में इलाही कॉमन आहे, एतिरो कॉमन आहे जो तव्हां सिगरेट जे पॉकेट ते बि ॾिसंदव त अॼुकल्ह कारे पेर जी तस्वीर ठहियल आहे। इहा इन करे उते अच्छा जंगुनि में माना कैपिलरीज़ ताईं जंहिंखे असां स्मॉल वेसल्स डिज़ीज़ चवंदा आहियूं, इहो थी वियो आर्टरी में जेके आहिनि न कॉमन बीमारियूं। उन खां पोइ जॾहिं रत वापसि अचे थो, हाणे तव्हां ॿिए पाथवे ते अची वियो जेको रत वापसि खणी था अचनि। हा, उनखे चइबो कार्बन डाइऑक्साइड जंहिंमें मिक्स आहे। हा, जंहिंखे चइबो आहे वीनस सिस्टम। हाणे वीनस सिस्टम में अक्सर तव्हां माण्हुनि में ॾिठो हूंदो जिन जो घणो बीहण जो कमु आहे त उन जूं जंगुनि जूं नसूं फूलियल हूंदियूं आहिनि, फूलजी वेंदियूं आहिनि। इवन काफ़ी माण्हुनि जूं फाटी बि पवंदियूं आहिनि। उन फूलजण खे जेको आहे वेरिकोज़ वेन्स चइजे थो, जेका पाकिस्तान में एतिरी कॉमन बीमारी आहे त हर ॿिए माण्हूअ खे इहा बीमारी आहे जेको बीहे थो। ख़ासि करे जीअं हेयर ड्रेसर आहिनि, सॼो ॾींहुं बीहनि था, चांहि पचाइण वारा इलाही माण्हू मज़दूरी बि कनि था, उन्हनि खे उन्हनि जो वेन फुलिजी उनखे वेरिकोज़ वेन्स मोस्टली इहे जंगनि में वधीक थींदियूं आहिनि। अच्छा, हिकु ॿी कॉमन बीमारी आहे जंहिंमें अचानक जंग फुलिजी सुॼी वञे, जंहिंखे असां DVT चवंदा आहियूं। उहा बि असांजे हॉस्पिटल में स्पेशली जेके ICU में पेशेंट एडमिटेड आहिनि उनमें तमामु कॉमन आहे। उन खां पोइ तव्हां शुरू में जॾहिं इंट्रोडक्शन ॾिनो त तव्हां चयो त ॿ नसूं पाण में मिक्स बि थी सघनि थियूं। बिल्कुलु, ट्रामा जे करे जेकॾहिं ॿई नसूं डैमेज थी वञनि त आर्टरी ऐं वेन पाण में मिली सघनि थियूं। हा, उनखे असां चवंदा आहियूं आर्टीरियो वीनस फिस्टुला। उन सां बि काफ़ी प्रॉब्लम थियनि था। इवन हार्ट ते उनजो प्रेशर अचे थो, जंगुनि में सुॼण थियणु शुरू थिए थी, चमड़ीअ जी रंगत तब्दील थियणु शुरू थिए थी। उनखे फिस्टुला जे करे काफ़ी कॉम्प्लिकेशन थियनि थियूं। इहे जेके मोस्ट कॉमन बीमारियूं आहिनि। अच्छा, हिकिड़ियूं त बीमारियूं आहियूं आर्टरी में, वरी वेन में जेके आहिनि उन में ब्लॉकेज अचे या ॿियूं बि बीमारियूं आहिनि? हा सर, मेजर जेके बीमारियूं आहिनि, हिकु त डायलिटेशन आहे जंहिंखे चइबो आहे वेरिकोज़ वेन्स, ॿी चइबो आहे ब्लॉकेज जंहिंखे असां DVT चयूं। टियों इहो चइबो आहे त आर्टरी सां उहा कनेक्ट थी वञे, जंहिंखे असां फिस्टुला एन्यूरिज्म हली वञे, ॿई मिलनि पाण में त ब्लड मिक्स थी वञे। हा, इन करे इन ब्लॉकेज जे करे इवन जानलेवा शयूं थी सघनि थियूं जंहिंखे पल्मोनरी एम्बोलिज़म चइबो आहे, जेको कॉमन आहे। जेकॾहिं उन क्लाट खे असां टाइमली ट्रीट न कयूं ऐं उहो क्लाट असांजो ट्रेवल करे पल्मोनरी आर्टरीज़ ताईं पुॼे ऐं उनखे ब्लॉक करे छॾे त इहो विदिन सेकेंड्स विदिन मिनट्स माण्हुनि जी एक्सपायरी थी सघे थी। त बेसिकली उन को वायरस को बैक्टीरिया बि असांजे आर्टरीज़ वेन खे डैमेज करे सघनि था? कोई एडिक्स में लेस लाइकली सर। हिन में छा जो आर्टरी जेको आहे न इन्फेक्शन रेजिस्टेंट हूंदी आहे काफ़ी। हा, तमामु रेजिस्टेंट हूंदी आहे। तमामु एॾो सीवियर इन्फेक्शन हुजे, जीअं कुझु केसिस रिपोर्ट थिया आहिनि वायरल ऐं ट्यूबरकुलोसिस, उन में आर्टरी में एन्यूरिज़म्स ऐं आर्टीरियल इन्फेक्शन थी सघनि था। पर इन्फेक्शन जो असरु वेसिस ते घटि थींदो आहे। ॿियो जेको पंहिंजो हिते कॉमन जेको प्रॉब्लम आहे, तव्हांखे ख़बर आहे त डायबिटीज़ में पाकिस्तान हाणे काफ़ी उहो न ते अचूं था त जीअं हाणे डायबिटीज़ जो था ज़िक्र कंदासीं असां, या ब्लड प्रेशर जो, उहो बि उन्हनि जो जेको रोल आहे उहो बि असांजे वेन ऐं आर्टरीज़ आहे। त छा ॿियूं बीमारियूं इन आर्टरीज़ ऐं वेन खे डैमेज करण जो सबबु आहिनि? सर, बीमारियुनि जो नालो पुछो था या ॿियूं? हा, बीमारियूं ॿुधायो। बीमारियुनि जो इहो त आर्टीरियल सर मेजर जेके आहिनि, कैरोटिड आर्टरी ब्लॉकेज आहे। न, कहिड़ियूं बीमारियुनि जे करे? शुगर जे करे, ब्लड प्रेशर जे करे इन्हनि ते इफेक्ट पवंदो? अच्छा, तव्हां काज़ जो पुछो। आर्टरीज़ ऐं वेसिस जूं जेके आहिनि न 4-5 मेजर काज़िस आहिनि। हिकिड़ो त एजिंग तमामु कॉमन उमिरि जे लिहाज़। हा, जीअं एज वधे थी त ईअं वेसिस जी जेका इलास्टिसिटी आहे उहा ख़तमु थी थी ऐं उहा सुकड़जणु लॻे थी। ॿियो स्मोकिंग मोस्ट कॉमन रीज़न। मां तव्हांखे ॻाल्हि कई त इवन सिगरेट जे पैकेट ते जेको आहे न गैंग्रीन, छो निकोटीन वञी जमंदी आहे उते आर्टरीज़ में? न सर, निकोटीन छा आहे जो एज़ ए एंटी इंफ्लेमेटरी कमु कंदी आहे वेसिस में। ऐं जेके अक्सर गोॾे खां हेठि जेके नसूं आहिनि उन जे चौधारी हिकिड़ो रिएक्शन शुरू थींदो आहे, एंटी इंफ्लेमेटरी रिएक्शन शुरू थींदो आहे, जंहिंसां विदिन टाइम रिएक्शन थींदो आहे ऐं वेसिस बंदि थियणु शुरू थींदियूं। अच्छा, सुकड़जणु शुरू। ओके, हिकु त इहो थियो।
ठीकु आहे। हिकिड़ो इहो स्मोकिंग, उन खां पोइ जेको आहे हाइपर लिपिडीमिया, यानी कि कोलेस्ट्रोल जो लेवल तव्हांजो वधंदो वञे, ओबेसिटी में इहा जेको आहे सो कॉमन आहे। त हिन जो बि ईअं ई आहे, जेके हार्ट अटैक जा सबब आहिनि न उहे ई आर्टरीज़ जा सबब आहिनि। हार्ट अटैक में बेसिकली इहे थींदो आहे त कोरोनरी आर्टरीज़ तव्हांजी ब्लॉक थी वेंदियूं आहिनि, हिन में बि उहे ई रीज़न्स आहिनि। स्मोकिंग, अल्कोहलिज़म ऐं डायबिटीज़ जो बि इफेक्ट आहे, तमामु घणो सर, ब्लड प्रेशर जो बि आहे। बिल्कुलु आहे। अच्छा, इहे सभई माना असांजे आर्टरियल सिस्टम ते मेन काज़िस जेके आहिनि न इहे ई आहिनि, एजिंग। अच्छा, जेकॾहिं असां थोरो एॾे था चऊं त जेको एन्यूरिज़म थिए थो या जॾहिं ॿई आर्टरीज़ वेन पाण में मिलनि थियूं त सोजन थी थिए, उहा उते सुजी थी पए, उहा फूलजी थी वञे वेन जो आर्टरी, त छा उनखे दवा जे ज़रिए ठीकु करे सघिजे थी? न सर, बेसिकली इहो मैकेनिकल प्रॉब्लम आहे। दवा जे ज़रिए तॾहिं पाण ठीकु करे सघूं जॾहिं कोई इन्फेक्शन हुजे या का अहिड़ी डिज़ीज़ हुजे जंहिंखे ट्रीट करे सघिजे। हिन में ईअं थींदो आहे त विद द टाइम एजिंग सां गॾु या जेके स्मोकर्स आहिनि, वेसिस जूं वाल जेके आहिनि उहे वीक थींदी वेंदियूं आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता उहे फूलजण लॻंदियूं आहिनि। जेका तव्हां ॻाल्हि कई एन्यूरिज़म्स, इहो कॉमनली पेट में थींदो आहे एन्यूरिज़म, ऐं फूलजी हिकु लिमिट ईंदी आहे, उन खां पोइ उहे रप्चर थी सघनि थियूं। उनजो जेकॾहिं काज़ ते ॻाल्हाईंदो त मोस्ट कॉमन काज़ इज़ द डायबिटीज़, हाइपरटेंशन, स्मोकिंग। उन में एन्यूरिज़म्स तमामु घणा कॉमन आहिनि। उन खां पोइ ट्रामा जे करे बि एन्यूरिज़म्स थी सघनि था। न, पोइ हुन एन्यूरिज़म जो इलाजु छा आहे? बिल्कुलु सर, एन्यूरिज़म जो ॿिनि तरहनि जो इलाजु आहे। हिकु त उन एन्यूरिज़म, छाकाणि त उहा वेसल ख़राबु थी चुकी आहे, उनजी सर्जरी कंदो, वेसल ख़राबु थी चुकी आहे, उनखे हाणे असांखे हर हाल में रिप्लेस करिणो आहे। न त जेकॾहिं असां वेट कयो त उहा थी सघे रप्चर थी वञे ऐं एतिरी पेशेंट जी, माना उनजी सर्जरी करे सघो था? यस, उनखे ओपन करे सर्जरी करे उहो पार्ट जेको डायलेटेड आहे, जेको एन्यूरिज़म आहे, उहो हटाए असां उन ते आर्टिफिशियल ग्राफ्ट हणी छॾींदा आहियूं, जेके असां मुख़्तलिफ़ नालनि सां PTF उन सां फ़ाइदो थी वेंदो? उन सां बिल्कुलु सर, छाकाणि त उहा वीकनेस जेका आहे तव्हां उहा कढी छॾी ऐं उन जी जॻह ते तव्हां रिप्लेस करे ॿी वेसल हणी छॾी। ऐं जेके कोमाप्स आहिनि पेशेंट जा, स्मोकर आहे त उनखे चवंदासीं हाणे जेके उनखे डिज़ीज़ जो सबबु थियनि था उनखे बि रोकींदो। अच्छा, छा आर्टरीज़ वेन जॾहिं पाण में मिलनि थियूं उते बि फूलजी सघिजे थो? बिल्कुलु। पोइ उन्हनि खे छा आर्टरीज़ वेन खे अलॻि कंदो? बिल्कुलु सर, इहो अक्सर जेको ट्रामा में थींदो आहे या गनशॉट में थींदो आहे, जॾहिं वेसल फूलजनि। अमूमन जेको आहे वेन में प्रेशर घटि हूंदो आहे, आर्टरी में स्पीड वधीक हूंदी आहे, वधीक प्रेशर हूंदो आहे, त जॾहिं इहे डैमेज थियनि थियूं त अचानक वेन में प्रेशर वधी वेंदो आहे। वेन में प्रेशर वधण जे करे उहा वेन डायलेट थियणु शुरू थींदी आहे ऐं उन्हनि जूं तब्दीलियूं अचणु शुरू थींदियूं आहिनि ऐं इहो ई ब्लड तेज़ी सां वरी दिलि वटि पुॼंदो आहे। त जॾहिं आर्टरी ऐं वेन, का मेजर आर्टरी ऐं वेन पाण में मिली वञनि त उन जे करे हार्ट फेल्यूअर बि थी सघे थो। हाणे पाण खे इन ॿिन्ही खे अलॻि करिणो आहे, त ओपन करे असां उन ॿिन्ही जो कंट्रोल वठी आर्टरी ऐं वेन खे पहिरियों अलॻि कंदा आहियूं, पोइ उन ॿिन्ही खे रिप्लेस कंदा आहियूं, छाकाणि त उहे बेसिकली डैमेज थियल वेसल्स आहिनि। उनखे रिप्लेस करे उते असांखे ग्राफ्ट लॻाइणो पवंदो आहे ऐं ग्राफ्ट लॻाइण खां पोइ जॾहिं उहे अलॻि थी वेंदियूं त उनखे असां फर्दर ट्रीटमेंट। अच्छा, हिकिड़ी जेकॾहिं वेन जेकॾहिं आर्टरी आहे उहा कटिजी वई कंहिं एक्सीडेंट में या कंहिं गन शॉट सां, त छा उहो केतिरे अरसे खां पोइ तव्हां गंढे सघो था? इहो तमामु सर मुंहिंजो फेवरेट टॉपिक आहे ऐं 6-8 सालनि खां मां ट्रामा में रहियो आहियां ऐं इत्तफ़ाक़न जेको आहे न वेस्कुलर सर्जन कराची खां पोइ वरी तव्हांखे लाहौर में मिलंदो, विच में तमामु घटि सर्जन लेट डायग्नोसिस जे करे ऐं जेको आहे सो प्रॉपर रेफरल न हुजण जे करे तक़रीबन 4 खां 5 रोज़ इम्प्यूटेशन्स थियनि थियूं। हिकिड़े मुंहिंजो सुवालु इहो आहे त जॾहिं वेन या आर्टरी टुटी पवे त 5 कलाकनि में 10 कलाकनि में 12 कलाक कॾहिं तव्हां वटि पहुचे जे तव्हां हुनखे मिलाए सघो था या हाणे बसि ख़तमु थी हाणे हुनखे वापसि जोड़े नथा सघो? जोड़े सघूं था। इहो सर वेरिएबिलिटी आहे, इहो डिपेंड कंदो आहे आर्गन टू आर्गन, माना इस्कीमिया टाइम हर आर्गन जो। जीअं गोॾे खां हेठि त पॉप्लिटल आर्टरी जेका कॉमन इंजरी आहे जेको, त उन में असांखे अमूमन जेको आहे जनरली 6 घंटनि जे अंदरि उनखे असांखे वरी खून जी सप्लाई बहाल करणी हूंदी आहे। जेकॾहिं मथे थी वञनि मथे थी वञनि त अमूमन असां इहो ॾिठो आहे 10-12 घंटनि ताईं बि असां असेसमेंट कंदा आहियूं। अगरि जंग में जान हूंदी आहे ऐं उन नस खे पाण में वरी जोड़ियो वञे त उहा जंग बचाए सघिजे थी। इन खां अगरि लेट थी थो वञे त पोइ ॾाढो मुश्किल थी थो वञे त जंग खे बचाए। पर हिकिड़ो कैपिलरी सिस्टम ॼाण त आहे, जेकॾहिं मेन पॉपुलर आर्टरी डैमेज बि थिए त हिकिड़ो कैपिलर सिस्टम आहे उहो त सप्लाई ॾिए थो पियो। हा, असल में सर इन जे मैकेनिज़म खे सम्झणो पवंदो। जीअं हाणे हेठि गोॾे खां हेठि पॉप्लिटल आर्टरी जेका मेन नस आहे
उहा वञे थी अचानक उन में गन शॉट थी वियो त ॿ तरह जा इफेक्ट ईंदा आहिनि हिकु इफेक्ट इहो ईंदो आहे त ब्लीडिंग थींदी आहे पेशेंट जी ॿियो जॾहिं नस टुटी पवंदी आहे त ॼंग अचानक सुॼणु शुरू थींदी आहे त उन सोच जे करे जेको तव्हांजो कैपिलरी नेटवर्क आहे उहो बंदि थींदो सही था चओ उनखे असां कंपार्टमेंट सिंड्रोम चवंदा आहियूं उहो पेशेंट डेवलप करे वठंदो आहे ऐं तमामु तेज़ीअ सां हिकिड़ो विशियस सर्किट डेवलप थींदो आहे जंहिंजे करे उहा ॼंग डैमेज थी वेंदी आहे अक्सर बेशतर तव्हां सम्झो था 12-15-20 कलाकनि में जेकॾहिं मरीज़ पहुचे त उन खे बचाए सघिजे पर जेकॾहिं मथे हुजे थाई या मथे जेकॾहिं जिस्म में का आर्टरी डैमेज जी इहो सर डिपेंड थो करे त तव्हांजी मसल जी सप्लाई केतिरी आहे मसल खे केतिरी सप्लाई खपे जीअं अगरि बांह जी ब्लड सप्लाई हली वञे न त 12-14 घंटनि जे अंदरि बि असां हुनखे रिपेयर कंदा आहियूं अगरि न बि रिपेयर कयूं लेट अचे थो त अमूमन बची वेंदी आहे बांह छाकाणि त मसल्स घटि आहिनि ऐं एतिरी ब्लड सप्लाई जी नीड न आहे ठीकु आहे हेठि जेकॾहिं जंग जी तव्हांजी हली थी वञे त उहा विदिन 6 to 8 आवर्स असांखे करणी हूंदी आहे थाई जी बि वैसे जंहिंखे फीमोरल आर्टरी चइजे थो उहा बि हिकु मेजर सप्लाई आहे उन में अमूमन 6 खां 8 घंटा जल्दी जेतिरो थी सघे ज़बरदस्त तव्हां ॼाण ॾी असांखे नजमुद्दीन पर मां इहो ज़रूरु पुछंदुसि जॾहिं कट थींदो जॾहिं को बांह कटिजी वई टंग कटिजी वई त छा केतिरनि कलाकनि में उहो अची जेको आहे मरीज़ पहुचे जीअं उनजी नर्व्स उनजी वेन्स उनजी आर्टियूं पाण में ॻंढे उनखे ॿीहर जेको सो नॉर्मल ॾांहुं वठी वञे पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़फ़े जो वठूं था हिकिड़ो नंढो वक़फ़ो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर नजमुद्दीन राजपर असां सां गॾु उन सां शुरू कयूं डॉक्टर साहिबु ॾाढी ज़बरदस्त तव्हां असांजी ॼाण ॾी अञा काफ़ी शयूं आहिनि जिन ते डिस्कस कंदासीं छो त वेस्कुलर सर्जरी हिकिड़ो तमामु मुश्किल जेको आहे सो तरीक़ेकार आहे आम माण्हू हुनखे नथो सम्झे पर जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे बांह या ॼंग कटिजी वई जी अलॻि थी वई त केतिरनि कलाकनि में उनखे तव्हां जोड़े वरी ॿीहर नॉर्मल जेको आहे सो उनखे ज़िंदगी ते वठी उहा बांह जेका मुकमल कटिजी वञे माना जंहिंजो आर्टरीज़ वेन हॾी सभु कटिजी वञे कंहिं बि सबब जे करे इलाही रीज़न आहिनि असां वटि त उहा केतिरनि कलाकनि में पहुचनि जे तव्हां हुनखे वापसि जोड़े नॉर्मल ते वठी सघो अगेन उहो उन में काफ़ी शयूं आहिनि जेके मूंखे तव्हांखे ॿुधाइणियूं पवंदियूं विदिन जेतिरो जल्दी एज़ सून एज़ पॉसिबल तव्हां रीच कयो अमूमन तव्हांखे विदिन 6 आवर्स हॉस्पिटल पुॼणो आहे ऐं अहिड़ी हॉस्पिटल पुॼणो आहे जेका टर्शरी केयर हुजे हिकिड़ा वॾी हॉस्पिटल सभई शयूं मौजूदु हुजनि छाकाणि त हिन में मेजर रोल त वेस्कुलर सर्जन जो आहे नसूं जेके कटिजी चुकियूं आहिनि उहे वेस्कुलर सर्जन जोड़ींदो पर उन खां सवाइ जेका हॾी आहे असांजी ऑर्थोपेडिक जोड़ींदो ऐं प्लास्टिक सर्जन यानी कि बेसिकली इहो मल्टी डिसिप्लिनरी टीम जो कमु आहे न्यूरो सर्जन जी बि ज़रूरत पवंदी न्यूरो सर्जन जी लेस लाइकली प्लास्टिक सर्जन वेस्कुलर सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन ओके ऐं हिकिड़ो सुठो एनेस्थेटिस्ट जेको उन दौरान असांखे प्रॉपरली पेशेंट खे रिससिटेट करे त जीअं असां उनखे टाइमली कयूं जेतिरो जल्दी पुॼंदो ओतिरा सुठा रिज़ल्ट ईंदा जेतिरो लेट आर्टी खे आर्टी में जोड़ींदा आहियो जी वेन खे वेन में जोड़ींदा आहियो नर्व खे नर्व में जोड़ींदा आहियो बिल्कुलु सभिनी खां जेको इम्पोर्टेंट आहे न हॾी टुटी वञे कंहिंजो हथु ज़ाया न थींदो का टेंडन टुटी वञे हथु ज़ाया न थींदो जेका आर्टरी छाकाणि त ऑक्सीजन आहे मेन हा उहो त सप्लाई आहे उहा मेजर आहे जेकॾहिं असां टाइमली हॾी न बि जोड़ियूं टेंडन न बि जोड़ियूं ऐं आर्टरी ऐं वेन खे असां टाइमली कनेक्ट करे ऐं उनखे कटियल आहे पोर्शन उहो ज़िंदा उन में ऑक्सीजन पुॼंदी त सेल ते जेका मेटाबॉलिज़म आहे उहो तव्हांजो नॉर्मल रहंदो त तव्हां उनखे सेफ करे सघो सेफली बचाए सघो था ऐं अवेयरनेस लाइ मां ॿुधाईंदुमि अगरि कंहिंसां इहो थिए थो त उन लाइ इम्पोर्टेंट आहे त जेका कटियल पार्ट आहे उहो बि खणी अचो हिकु खणी अचो साफ़ जॻह ते कंहिं साफ़ छापर में कंहिं थधे पाणी में कोल्ड वाटर में छाकाणि त उनजी कोल्ड स्कीमिया टाइम असां वधाए सघूं जेकॾहिं नॉर्मल रखो त चइनि घंटनि में डैमेज थी वञे जेकॾहिं तव्हां कोल्ड वाटर में रखंदो पाणी में रखंदो त उन तव्हां वधी वेंदो टाइम अच्छा टाइम वधी वेंदो टाइम उन में जेको ब्लड आहे उहो ज़ाया न थींदो निकिरंदो न ब्लड ज़ाया बि न थींदो ऐं ॿियो सर जेका टेम्परेचर आहे न उन ते जल्दी हथु डैमेज थींदो आहे कोल्ड में जेको आहे सो एतिरो तव्हां ॾिसंदव वेयर एंड टेयर न थींदो आहे हिकु इहो ऐं ॿियो टाइमली तव्हांखे नंढनि नंढनि क्लिनिक्स में प्रॉपर जॻह ते वञिणो आहे त उन पार्ट खे साफ़ कंहिं छापर में जेका क्लीन हुजे ऐं कंहिं कोल्ड आइस हुजे त उन ते रखी करे उन तां पुॼो त चांसिस आहिनि त इनखे बचाए सघिजे ऐं असां हिन में अचूं था हिन पासे त जॾहिं तव्हां वेस्कुलर सर्जन तव्हां आर्टरी खे वेन जी त सर्जरी करियो था उनखे जोड़ियो था पर नर्व जो छा थींदो हा बेसिकली सर नर्व जो नर्व त हिकिड़ो पावर आहे न हा उन में छा आहे जो उहा बाद में बि करे सघिजे थी तव्हांजो जेको असांजो मेजर पार्ट आहे न उन हथ खे बचायो वञे
ईअं न चयो वञे त हीउ गैंग्रीन थी ठीकु वियो आहे। ख़राबु थी वियो त असां आर्टरी ऐं वेन बचाए उनखे गैंग्रीन थियण खां या इस्कीमिक थियण खां बचाए वधो। हाणे पोइ असां जे न्यूरो सर्जन या प्लास्टिक सर्जन आहे त असां टाइमली नर्व बि रिपेयर कयूं त भलो आहे। नर बि जुड़ी सघे थी। हा जुड़ी सघे थी बिल्कुलु, उहा कयूं त बहितर आहे। जेकॾहिं असां उहा नथा करे सघूं त फ़िलहालु असां कम से कम आर्टरी ऐं वेन खे पाण में कनेक्ट करे सघूं, उहो पोइ बाद में बि करे सघिजे। अच्छा, जेके एन्यूरिज्म जा मरीज़ तव्हां वटि अचनि था उनखे मोस्टली तव्हां सर्जरी ते ई वठी वेंदा आहियो? हा, अगेन सर एन्यूरिज्म में हिकिड़ी क्राइटेरिया हूंदी आहे त एन्यूरिज्म कहिड़ी साइज़ जो हुजे जो उनखे ऑपरेट कयो वञे। जो मेजर जेको एन्यूरिज्म आहे, जेका डायलेटेशन आहे, उहा एआरटा जी आहे। पर कंहिं मरीज़ खे मां ॾिठो त हिते बि एन्यूरिज्म हो, मथे जेके हे वेन्स आर्टरी, तमामु उहो वरी ॿाहिरि किथे वञी सर्जरी करायो, त छा मथां बि एन्यूरिज्म थी सघे थो? मथां न सर, मथां जेका तव्हां ॻाल्हि कयो था न, सुजलो बाक़ाइदे सुगल आहे, उनखे असां चवंदा आहियूं हेमेंजियोमा। अच्छा, हेमेंजियोमा, एवीएम, जेके इहे सुपरफिशियल वेसल्स आहिनि या फेस पाण में मिली थी वञनि, बल्कि सुजी थी वञनि। यस, उनखे असां उहो बि वेस्कुलर सर्जरी, वेस्कुलर सर्जरी उनखे डील थो। बिल्कुलु वेस्कुलर सर्जरीअ जो जेको ॿियो पोर्शन आहे जंहिं ते पाण मां तव्हांखे थोरी आगाही ॾींदुमि, उनखे चइबो आहे एंडोवेस्कुलर सर्जरी। हाणे जिदत अची वई आहे, असां इहे सभु जेके कम आहिनि हिकु तार जे ज़रिए करे सघूं था। जंग जी का बि नस एंजियोग्राफी करे, एंजियोप्लास्टी करे खोले सघूं था। ईअं एन्यूरिज्म्स खे बि असां तार जे ज़रिए ग्राफ्ट हणी करे ट्रीट करे सघूं था। त इहे जेके एवीएम्स आहिनि या एन्यूरिज्म्स आहिनि, इहे वेस्कुलर सर्जरी हाणे एंडोवेस्कुलर तहत करे थी पई। अच्छा, वेरिकोज़ वेन जो छा इलाज आहे? जेके नसूं फैलिजी थी वञे, जेके बीहण जो कमु माण्हू कनि था। हा सर, पहिरीं ॻाल्हि त एहतियात कजे, वेरिकोज़ न पर हाणे जंहिंजो कमु ई अहिड़ो आहे त पोइ केतिरो एहतियात कंदो? एहतियात करे आहे त इहो थिए छो आहे? बिल्कुलु। हाणे असांखे ॿिनि तरह जा इलाज आहिनि। हिकिड़ो आहे त हिनखे ओपन सर्जरी कंदा आहियूं, जंहिंखे असां स्ट्रिपिंग एंड लाइगेशन ऑफ वेरिकोज़ वेन्स चवंदा आहियूं। मेन जेके जंक्शन्स आहिनि जिथां इहो असांजूं नसूं फूलजनि थियूं ऐं ब्लड रिवर्स थिए थो, उनखे असां कट लॻाए ऐं उनखे उतां लाइगेट कंदा आहियूं ऐं असां वटि स्ट्रिपर डिवाइस हूंदो आहे, उन सां कढी छॾींदा आहियूं उनखे वेन्स खे। हिकिड़ी सर्जरी थींदी आहे ओपन सर्जरी। हाणे जेका जदीद आहे उनखे लेज़र चइजे, जेका तमामु कॉमन थी वई आहे। लेज़र जो इहो बेनिफिट आहे त साॻे ॾींहं ते पेशेंट ट्रीट कराए ऐं पंहिंजो ऑफिस वर्क करे सघे थो। लेट सपोज़ न त पोइ वेरिकोज़ वेन जो जेको डिज़ीज़ आहे उहो ख़तमु थी वेंदी, डिज़ीज़ नॉर्मल ज़िंदगी ॾे हली वेंदो? बिल्कुलु बिल्कुलु। सुपरफिशियल जेके वेन्स आहिनि, असां उनखे हिकु लेज़र सां पंचर करे ऐं उन लेज़र ज़रिए उनखे सॼी। अच्छा, अक्सर मरीज़ चवंदा त जॾहिं असांखे ब्लड प्रेशर हूंदो आहे, असां ब्लड प्रेशर जी दवा वठंदा आहियूं त असां पेर सुजी पवंदा आहिनि। छा उन में वेन्स आर्टरी में को मसइलो आहे? सर आहे त बेसिकली वेन्स जो, पर इहे जेके ॿई पेर जेकॾहिं सुॼनि था त पेरनि सुॼण जा इलाही सबब आहिनि, जंहिंमें कार्डिक फेल्यूअर। कार्डियो फेलियर त आहे, पर वेन ते आर्टरीज़ ते बि त इफेक्ट हूंदो न को न को, उन्हनि खे ठीकु करे सघिजे थो? सर हा, जेकॾहिं उहो काज़ ॾिसबो जेके वीनस काज़ आहे त उनजे करे। ॿियो जेकॾहिं प्रोटीन लेवल घटि आहे त उनखे ट्रीट कयो वेंदो। अच्छा, अकॉर्डिंग टू कॉज़। अक्सर अहिड़ा पेशेंट जेके बेड रिडन आहिनि ऐं जेके हली फिरी नथा सघनि, व्हीलचेयर ते सॼो ॾींहुं वेठा आहिनि, त उनजा पेर सुजी वेंदा आहिनि। अक्सर जेके पेर लटकाए वेंदा आहिनि माण्हू 6-6, 8-8 घंटा, त उनजा या आईसीयू में पेशेंट हूंदा आहिनि, उनमें बि सुजींदा आहिनि। उनखां सवाइ ॿिया काज़ जीअं तव्हांखे मां ॿुधायो न, कंहिंजो अगरि लिवर फेलियर हुजे न, उन्हनि जा पेर सुजी सघनि था। उन में काज़ वरी डिफरेंट थी थो वञे, या उन्हनि जो प्रोटीन लेवल घटि। पर अक्सर मरीज़ मूंखे चवंदा आहिनि त भई जिन खे ब्लड प्रेशर आहे उहे जॾहिं हलनि था त पेर सुजी था पवनि, वेठा त वरी नॉर्मल था थी वञनि। इहो कहिड़ो सबबु आहे? न सर, अहिड़ो उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो ख़्यालु हूंदो। उन सां थी सघे ब्लड प्रेशर सां गॾु वेरिकोज़ जो प्रॉब्लम हुजे, थी सघे थो डीवीटी जो कोरिलेट करण जी कोशिशि कंदा हूंदा आहिनि, त शायदि ब्लड प्रेशर जे करे आहे। पर न, आम माण्हू खे कहिड़ी ख़बर, इहो त डॉक्टर ई ॿुधाए सघे। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, तो डॉक्टर ई डायग्नोज करे सघे। कोरिलेट कंदा आहिनि माण्हू अक्सर, त शायदि मूंखे ब्लड प्रेशर जी दवा जे करे पेर। अच्छा, डायबिटीज़ फुट जेको आहे उहो त डायबिटीज़ जे करे थींदो आहे। इन में एन्यूरिज्म जो या वेन्स जो या आर्टरी जो कहिड़ो रोल आहे? सर, डायबिटिक फुट बेसिकली डायबिटीज़ जे करे त थींदो आहे, पर डायबिटीज़ कंदी छा आहे, उन मैकेनिज़म खे सम्झंदासीं त असांखे सम्झ ईंदो। जीअं डायबिटीज़ जंहिंखे हूंदी आहे लॉन्ग स्टैंडिंग लाइ, उनजो आर्टरीज़ बंदि थियणु शुरू थींदियूं आहिनि जंग जूं। अच्छा, हेठि पेर खां? पेर अक्सर तव्हां ॾिसो हूंदो त डायबिटिक पेशेंट जेका हूंदा आहिनि, टो खां या खां ई ख़राबु थोरो शुरू थींदो आहे। बिल्कुलु उनजा ख़राबु थींदा आहिनि ऐं उहे ज़ख़्म सही न थींदा आहिनि। हली हली उनखे कटणो पवंदो आहे, हिकिड़ी एम्प्यूटेशन, ॿी एम्प्यूटेशन न थींदो आहे। बेसिकली उनजी ब्लड सप्लाई बंदि थी वेंदी आहे। उहा असांखे चेक करणी पवंदी आहे डॉपलर मशीन ते, ABPI ते। जे ब्लड सप्लाई सुठी हुजे त डायबिटिक फुट जे सभिनी माण्हुनि जा पेर बचाए सघजनि था। उन ब्लड सप्लाई उन नसुनि जॾहिं सुकिड़िजी थी वञनि त असांखे उनखे खोलणो आहे, उनजी ब्लड सप्लाई असांखे उन ज़ख़्म ते पुॼाइणी आहे, छाकाणि त ज़ख़्म खे भरिजण लाइ वधीक ब्लड सप्लाई जी। न, जेकॾहिं डायबिटीज़ फुट आहे, कंहिंखे थोरो बि ज़ख़्म थियो त उहो फौरन अची तव्हां वेस्कुलर सर्जरी खां पंहिंजी कैपिलरीज़ या वेन्स खोलाए छॾे, खोले सघे थो फौरन? बिल्कुलु खोले सघिजे थो। छो न था मरीज़ अचनि?
छाकाणि त सर हिकिड़ो वेस्कुलर सर्जन घटि आहिनि, ॿियो अवेयरनेस न आहे, अवेयरनेस आहे। माण्हुनि खे इहा ख़बर न आहे। माण्हू सम्झनि था त जेको आहे सो शुगर थी आहे, असां एंटीबायोटिक तमामु घणियूं खाई मैंने शुगर जो इलाज आहे जेको बि खाइनि था पिया त उहो शुगर कंट्रोल आहे, पर मसइलो इहा त जेॾी महिल ज़ख़म शुरू थियो आहे त उन महिल ई जेकॾहिं उनखे फौरन ई उनखे टो खे खोलाए छॾिजे एग्ज़ैक्टली, त पोइ छा उहो पेर कटण खां बची वेंदो? बिल्कुलु बची वेंदो सर, बिल्कुलु बची वेंदो। थोरो गाइड करियो मुंहिंजे। हा, मां तव्हांखे शुरू में तव्हांखे ॿुधायो त कंहिं बि टिश्यू खे ज़िंदा रहण लाइ ऑक्सीजन जी ज़रूरत हूंदी आहे, रत जी ज़रूरत आहे, रत जी सिधी ज़रूरत सही ॻाल्हि आहे। 24/7 असांखे ब्लड सप्लाई हुन में खपे ई खपे। हाणे जेको डायबिटिक पेशेंट आहिनि उन्हनि जे जेको टोज़ में ज़ख़म थिए थो उते ब्लड नथो पुॼे, नथो पुॼे। जॾहिं ब्लड नथो जिस्म उहे सेल जेके डैमेज थियणु शुरू थी आहे, ब्लैक थियणु शुरू थी आहे, फर्दर डैमेज थींदा वेंदा जेसि ताईं असां उनखे ब्लड न पुॼाईंदासीं। हाणे उहो ब्लड इन करे नथो पुॼे जो डायबिटिक पेशेंट जूं जेके नसूं आहिनि उहे ब्लॉक हूंदियूं आहिनि अक्सर, उन जी असेसमेंट करे एंजियोग्राफी करे अगरि उन नसुनि खे खोलियो वञे ऐं उन ज़ख़म ताईं असांखे रतु प्रॉपर पुॼायो वञे त पोइ उहो कीअं खोले सघजनि थियूं? बिल्कुलु जदीद साइंस में हुनजो इलाज आहे न साईं, इहो सालनि खां इहो इलाजु आहे। पोइ छो नथा माण्हू कराइनि? अक्सर माण्हुनि जी एम्पुटेशन थिए थी, चवनि था भई डायबिटीज़ जो को इलाज ई कोन्हे, छो था चवनि? इहो अगेन इहा ये थोड़ा समझायो उनजा 4-5 रीज़न्स आहिनि। हिकु त अवेयरनेस न आहे, ठीकु आहे, माण्हुनि खे इहो अंदाज़ो ॼाण ई न आहे त हिन जो कोई इलाज आहे, ठीकु आहे, हिकु त इहो थियो। ॿियो माण्हू असांजा चाहिनि था सवलाईअ सां इलाज थिए, उहो कंहिं सुठी जॻह ते वञे। सवलाई सां इलाज आहे न, ॾिसो पेर कटिजे थो, तव्हांखे पाण ख़बर आहे, जॾहिं डायबिटीज़ पोइ वरी बि कटींदा, वरी ॼंब बि सॼी कटे था वञनि, छो त उहो वधंदो थो वञे ज़हर। उहो वेन्स या आर्टरीज़ खोले उनखे हुते रोके नथो सघिजे, रोके सघिजे थो। ॿियो जेको रीज़न तव्हांखे मां ॿुधायां, सवलाईअ सां मतिलबु उहो पहिरियों हकीम वटि ईंदा, जंहिंखे हुनजी ॼाण ई न आहे त नसूं बंदनि त उहो पंहिंजो कंदा, एतिरो लेट पुॼनि था जेसिताईं पेर गैंग्रीन थी वञे थो। असां 70% गैंग्रीन अगरि उहे असांखे टाइमली पुॼनि हा त असां उनजी जंग जी एंजियोग्राफी, जीअं दिलि जी एंजियोग्राफी थींदी आहे, ईअं एंजियोग्राफी करे ऐं जेका नस बंदि हूंदी आहे उनजी असां एंजियोप्लास्टी करे छॾियूं आहे, करे छॾियो आहे, त उन में ब्लड फ्लो वधी वञे, ब्लड फ्लो हिकदमि जो वधी वञे हा त उहो ज़ख़म भरजणु शुरू। अच्छा, जॾहिं गैंग्रीन में डायबिटीज़ फुट अचे त छा हुनजो इलाज कोन्हे छा? सर हा, गैंग्रीन जो मतिलबु आहे त लेट प्रेज़ेंटेशन, पेशेंट इलाही देरि सां पुॻो आहे ऐं उन पंहिंजी पूरी नेग्लिजेंस कई आहे, जेके हकीमी नुस्ख़ा आहिनि उहे। त गैंग्रीन हिकिड़ो दफ़ो थी वियो आहे, गैंग्रीन इज़ बेसिकली डेड पार्ट। अगरि गैंग्रीन जी कंडीशन में अचे थो त पोइ मजबूरी आहे त हुनजो पेर हटायो वञे, न त पोइ वेस्कुलर सर्जन हुनजी मदद नथो करे सघे, छाकाणि त हू मदद वठण ई देरि सां पुॻो। हू अगरि टाइमली पुॼे हा, जॾहिं नंढिड़ो ज़ख़म हुयो ऐं हिकिड़ो प्रॉपर ॾेखारे हा त असां हुनखे बचाए सघूं पिया। हाणे हू उन टाइम पुॻो जॾहिं सभु कुझु डैमेज थी चुको, गैंग्रीन थी ऐं इरिवर्सिबल कंडीशन में जॾहिं फुट हलियो वियो त पोइ अची वियो। हाणे अहिड़ी पोज़ीशन में अची वियो आहे जो हाणे का मदद नथी। न त पोइ हाणे जेके डायबिटोलॉजिस्ट आहिनि, शुगर जा माहिर जेके डॉक्टर ऐं वेस्कुलर सर्जन गॾिजी छो नथा कमु कनि? सर बिल्कुलु, हिते छो त असांजे डायबिटीज़ फुट जा त मरीज़ तमामु घणा आहिनि। बिल्कुलु, जेके सर वॾा हॉस्पिटल्स आहिनि उन में ईअं ई आहे, जॾहिं डायबिटीज़ लाइ वेंदो आहे, को बि वूंड थींदो आहे त टाइमली असांखे रिफर कयो वेंदो आहे, रिफर कयो वेंदो आहे त असां असेसमेंट करे ऐं उनजी जेका ब्लड सप्लाई खोलणी हूंदी आहे उहा खोले वठंदा आहियूं ऐं काफ़ी बची वेंदो आहे। काफ़ी जॻहियुनि ते वेस्कुलर सर्जन मौजूदु न आहिनि ऐं अवेयरनेस, उहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे त न आहिनि, पर मतिलबु वेस्कुलर सर्जन पेरनि खे एम्पुटेशन खां बचाए सघे थो जेकॾहिं प्रॉपर सही टाइम ते हुनजो पहुचे हुते त। बिल्कुलु सर, वेस्कुलर सर्जन ई प्रॉपर सर्जन आहे डायबिटिक फुट जो, छाकाणि त जो मेजर प्रॉब्लम मां अगेन एंड अगेन चवां पियो उहो ब्लड सप्लाई जो बंदि थियणु आहे। शुगर त पंहिंजी जॻह ते, पर उहे नसूं सुकिड़िजी वियूं आहिनि। अच्छा, असां वटि डायलिसिस जा ॾाढा मरीज़ आहिनि, गुर्दनि जी वॾो मसइलो आहे, अक्सर तव्हां ॾिठो त लाइनूं लॻी पियूं आहिनि, जंहिं बि 24 कलाक डायलिसिस हलंदी, उनजे लाइ हिकिड़ो फिस्टुला ठाराईंदा आहिनि, अक्सर हर को डॉक्टर ठाहे थो। इहो बि त वेन या आर्टरी में ठाहे वेंदा, छा इनजे करे बि को नुक़सानु थी सघे थो या इहो केरु ठाहे? इन ते बि वॾो हिकिड़ो माण्हुनि जा मुख़्तलिफ़ ऑब्जेक्शन आहिनि त भाउ हर डॉक्टर ठाहे सघे थो, हिन फिस्टुला जा फ़ाइदा नुक़सान उहो उन वेन खे ख़राबु करे। बिल्कुलु सर, असांजो गरम इलाइक़ो आहे, असां वटि तमामु घणा फिस्टुला जे लाइ पेशेंट वेटिंग ते हूंदा आहिनि, इवन 6-8 महीना असांखे डेट ॾियणी पवंदी आहे। इन मां ज़ाहिर त ज़रूरी आहे सिर्फ़ु वेस्कुलर सर्जन ई फिस्टुला ठाहे या हर को ठाहे सघे थो? सर बेसिकली इहा वर्ल्ड वाइड स्पेशलिटी आहे वेस्कुलर सर्जन जी, छाकाणि त फिस्टुला जो मतिलबु आहे हिकु आर्टरी खे वेन सां जोड़णो, उनखे चइबो आहे आर्टेरियोवेनस फिस्टुला। जॾहिं आर्टरी ऐं वेन जो कमु अचे थो त उन ते फुलिजी थी वञनि पाण में, हा, त उन में वेस्कुलर सर्जन जो ई रोल आहे। अगेन फिस्टुला त हर कंहिंखे जंहिंखे डायलिसिस जी ज़रूरत आहे उनखे ठहिराइणो आहे, त असां वटि वेस्कुलर सर्जन एतिरा न आहिनि, त जेके अहिड़ा पुराणा सर्जन आहिनि जा माहिर माण्हू आहिनि, हा, जीअं यूरोलॉजिस्ट आहिनि, उहे बि काफ़ी सुठो फिस्टुला ठाहिनि था, त सेकेंडरी उहे बि ठाहे सघनि था, जनरल सर्जन बि ठाहे सघे थो,
पर जेकॾहिं तव्हां वटि एक्सपर्टीज़ मौजूदु आहिनि त ज़रूरु तव्हां वेस्कुलर सर्जन को ठहिरायो, छाकाणि त उहे उनजा स्पेशलिस्ट आहिनि। इन सां को नुक़सानु आहे छा, फिस्टुला सां सर को उनजी साइड इफेक्ट? इलाही साइड इफेक्ट आहिनि सर फिस्टुला जा। हिकु त जेको आहे सो फिस्टुला में पाण में मसला थी सघनि था, फिस्टुला फाटी सघे थो, जंहिंखे रप्चर चइबो आहे। फिस्टुला कॾहिं कॾहिं हिकिड़ो वेस्टुला न थोरो त ॿियो बि ठाहींदा आहिनि। हिकिड़ो त इहो ब्लॉकेज, ब्लॉकेज आहे, रप्चर आहे, ऐं इन फिस्टुला सां इवन हार्ट फेल्यूर थी सघे थो। जेकॾहिं लॉन्ग टर्म में फिस्टुला कई सालनि ताईं आहे त उनजो हार्ट ते बि प्रेशर पइजी सघे थो ऐं हथ बि गैंग्रीन थी सघे थो। त ज़रूरी आहे त फिस्टुला ठहिराइण खां पोइ टाइमली असेसमेंट कराईंदो रहे माण्हू, त पोइ अमूमन कॉम्प्लिकेशन न थींदियूं जेकॾहिं तव्हां टाइम। हिकिड़ो फिस्टुला काफ़ी अरसे ताईं हली सघे थो? सर कल्ह ई मूं वटि पेशेंट आयो, उनखे 8 सालनि खां उनजो फिस्टुला हिकिड़ो ई हले थो। अच्छा ठीकु आहे। बसि उहे कैरोटिड आर्टरी जो तव्हां ज़िक्र कयो त जॾहिं उहे उन्हनि में का बीमारी थी वञे त उहे ॿियनि बीमारियुनि जो सबबु थियो, त कैरोटिड आर्टरी त तमामु वॾियूं आहिनि, उहे छो थियूं सिकुड़जनि, उनजा सबबु कहिड़ा आहिनि? हा सर, कैरोटिड आर्टरी जेका आहे उहे 2 मेजर वेसल्स आहिनि जेके ब्रेन खे सप्लाई कनि थियूं। अगेन स्मोकिंग, अनकंट्रोल डायबिटीज़, हाइपरलिपिडीमिया यानी कि कोलेस्ट्रोल जो लेवल वधीक, ऐं सेडेंटरी लाइफ स्टाइल जेको असां को वॉक नथा कयूं, सॼो ॾींहुं असां सुता पिया आहियूं, जंक फूड जो इस्तेमालु कयूं था, त आहिस्ता आहिस्ता उनजे अंदरि हिकिड़ो प्लेग सम्झो खणी आम ज़बान में चइजे त हिकिड़ो कचिरो जमा थींदो थो वञे, उहो हली हली उन वेसल खे ब्लॉक करे सघे थो ऐं अचानक फालिज थी ईंदो आहे उन करे। अच्छा ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, छा जेके बि आर्टरीज़ वेन जूं बीमारियूं आहिनि जंहिंखे तव्हां वेस्कुलर, छा सभिनी जो इलाजु हिन वक़्तु जदीद साइंस दौर में मौजूदु आहे? बिल्कुुलु सर, तक़रीबन जेकॾहिं पेशेंट टाइमली वेस्कुलर सर्जन वटि पुॼे त वॾियूं वॾियूं बीमारियूं जेका नस मेजर वेसल्स निकिरनि थियूं हार्ट में, उनखे बि असां रिप्लेस करे सघूं था, उनखे असां एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी करे खोले सघूं था। हर शइ जो इलाजु मुमकिन आहे बशर्ते के पेशेंट टाइमली तव्हां वटि। अच्छा, तव्हां मोस्टली सर्जरी ॾे वञो, 90% तव्हां वटि सर्जरी आहे, पोइ सर्जरी खां पोइ उन मरीज़ खे दवाऊं बि खणी पवंदियूं? जी सर बिल्कुलु। जीअं हाणे असां का बि तव्हां ॾिठो आहे न, कार्डिक सर्जन जॾहिं बाईपास कंदो आहे उन खां पोइ एस्कार्ड ऐं दवाऊं ज़रूरु ॾींदो आहे। हा, असां नस खोलींदा आहियूं, उन खां पोइ इन करे दवाऊं ॾींदा आहियूं त वरी ब्लॉक न थी वञे। उनखे मेंटेन रखण लाइ प्रॉपर फॉलोअप ऐं प्रॉपर मेडिसिन वठणी पवंदी, जीअं वरी इहो ॿीहर अटैक न थिए। जीअं अच्छा, कहिड़ियूं इन्वेस्टिगेशन कंदा आहियो जेकॾहिं डायबिटीज़ फुट आहे या एन्यूरिज़म, का ख़ासि इन्वेस्टिगेशन करे पोइ तव्हां सर्जरी कंदा? बिल्कुलु, सभिनी खां पहिरियों सर की जेको आहे न उहो क्लिनिकल एग्ज़ामिनेशन आहे, उहो त आहे असां ख़ासि इन्वेस्टिगेशन। यस, इहो डिपेंड करे थो। अल्ट्रासाउंड असांजी बेसिक इन्वेस्टिगेशन आहे, उन में ख़बर पइजी वेंदी। डॉपलर अल्ट्रासाउंड बेसिकली जेका आहे उहो वेसल्स खे ॾिसण लाइ हूंदो आहे, उहा बेसिक इन्वेस्टिगेशन आहे जंहिं ते असांजी इनिशियल असेसमेंट थी वञे। उन खां पोइ जेको असांजो गोल्ड स्टैंडर्ड टेस्ट आहे उनखे असां CT एंजियोग्राम चवंदा आहियूं। CT एंजियोग्राम सां असांजे आॾो हिकिड़ी पूरी एनाटॉमी, पूरी पिक्चर कंहिं वेसल जी अची वेंदी आहे ऐं असां अंदाज़ो लॻाए वठंदा आहियूं त हिन में छा प्रॉब्लम आहे। कैथेटर एंजियोग्राफी, जीअं हार्ट जी एंजियोग्राफी थींदी आहे, ईअं असां पेरिफेरल एंजियोग्राफी कंदा आहियूं। त इहे असांजी बेसिक इन्वेस्टिगेशन आहिनि जिन सां असां डायग्नोसिस को ठाहे सघूं था। मतिलबु सुठो इलाजु मौजूदु आहे, पर मरीज़ खे डॉक्टर वटि पहुचणु तमामु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी त जेके बि आर्टरीज़ या वेन जूं बीमारियूं उनजो इलाजु तमामु सुठो मौजूदु आहे, उन सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे इलाजु कराए नॉर्मल वठी अची सघो था। बिल्कुलु सही इलाजु मौजूदु आहे, पर उते पहुचणु ज़रूरी आहे। आम माण्हुनि खे ख़बर न आहे त आर्टरीज़ वेन जूं बीमारियूं कहिड़ियूं, उन्हनि जो इलाजु किथे थियणु घुरिजे। हा डॉक्टर साहब, मैसेज छा हूंदो नजमुद्दीन पंहिंजे माण्हुनि लाइ, कहिड़ो पैगाम? हा, पैगाम इहो आहे त जेको आहे सो हिकु त स्मोकिंग खां माण्हुनि खे चवंदुमि त स्मोकिंग खे जेतिरो थी सघे अवॉइड कयो। 90% जेके असां वटि बीमारियूं आहिनि उहे स्मोकिंग। ॿियो, तव्हां जेके प्रिकॉशन्स आहिनि, सेफ्टी मेयर्स आहिनि, उहे ज़रूरु वठो। तक़रीबन रोज़ानो मूं वटि 10 खां 12 माण्हू अहिड़ा पुॼनि था जिन जूं जंगूं ज़ाया सिर्फ़ु इन करे थियनि थियूं जो उहो तेज़ बाइक हलाइनि था ऐं सिग्नल खे फॉलो नथा कनि, प्रॉपर हेलमेट नथा पाइनि ऐं उन करे उन जूं नसूं डैमेज थी थियूं। हिकिड़ो सेफ्टी मेयर्स, स्मोकिंग खे अवॉइड कयो ऐं जेतिरो थी सघे पंहिंजो वॉक रखो, वॉक खे कंटिन्यू कयो ऐं जेकॾहिं डिज़ीज़ थिए त हिकु प्रॉपर डॉक्टर खे फॉलो कयो। हकीम इलाज या अहिड़ा जेके घरेलू इलाज आहिनि उन में टाइम पंहिंजो वेस्ट न कयो। वॾी महिरबानी डॉक्टर नजमुद्दीन राजपर तव्हां सां। नाज़रीन, असांजे मौजूदु महिमान डॉक्टर नजमुद्दीन राजपर, वेस्कुलर सर्जन असां सां गॾु जेको जिना में मौजूदु आहे, पंहिंजो वार्ड बि हलाए थो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई थी, जे आर्टरीज़ जूं वेन जूं बीमारियूं इहे हर वक़्तु ज़ाहिर नथियूं थियनि, आम माण्हुनि खे इहा ख़बर नथी पए। तंहिंजे करे जॾहिं बि का
वेस्कुलर जी डिज़ीज़ हुजे का बीमारी हुजे तो फ़ौरन पंहिंजे कंहिं वेस्कुलर सर्जन वटि या वेस्कुलर जो माहिर जेको डॉक्टर उन वटि वञी उनजो इलाजु करायो तमामु सुठो इलाजु मौजूदु आहे। जीअं एन्यूरिज़म जो या डायबिटीज़ फुट जो इलाजु आहे, पर वक़्त सां जेकॾहिं इलाजु कजे त पंहिंजे पेर खे, पंहिंजे बांह खे, पंहिंजे टंग खे बचाए सघिजे थो। ऐं जदीद साइंस द्वारा इलाजु तमामु मौजूदु आहे, पर वञणु ऐं उन डॉक्टर वटि वञी इलाजु कराइणु इहो असांजो फ़र्ज़ु आहे। तंहिंजे करे जॾहिं बि का नंढी वॾी बीमारी हुजे त पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारियो ऐं उनजो इलाजु करायो, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करियो। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।